खैरपुर ज़िलो म्यूनसिपालिटीअ जो गढ़ ऐं सिंध जे अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह ऐं अदी नफ़ीसा शाह जिलानी जी शहर में केतिरा ई भेरा तरक़ियाती कम ऐं तरक़ियाती स्कीमियूं मनपसंद ठेकेदारनि ऐं इंजीनियरनि खे सौंपी वयूं, पर लॻे थो त ही उहे ठेकेदार आहिनि ऐं उहे इंजीनियर आहिनि जिन खैरपुर खे ॿेड़ो ई ॿोड़े छॾियो आहे। हीअ आहे बुगड़ी पुल, बरसा पुल, भूरल शाह रोड जी हालत तमामु ख़राबु आहे। नंढड़ा वॾड़ा ईंदड़ वेंदड़ लुकमान फाटक बैरेज पुल बि आहिनि, पर उन सां गॾोगॾु म्यूनसिपालिटीअ जे ख़राबु कारकर्दगी खे साफ़ ज़ाहिर चई सघिजे थो त ही बुगड़ी पुल वटूं लुकमान पुल, शाह हुसैन पुल ऐं केतिरियूं ॿी पुलियूं मनपसंद माण्हू खे ठेकेदार मिलण खां पोइ ही आहिनि उहे हालत खैरपुर ज़िलो अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह जिलानी जे तक ऐं पीपल्स पार्टी जो गढ़ सॼियल खैरपुर।